अस्सलाम वालेकुम नाज़रीन, क्रिटिकल टॉक में खुश आमदीद। नाज़रीन, खिते में ॾिठो वञे त सूरत हाल तेज़ीअ सां तब्दील थींदी पई वञे। असांजे पाड़ेसरी मुल्क ईरान में ताज़ो इस्माइल हानिया जे क़त्ल खां पोइ हमास जी नई लीडरशिप साम्हूं आई आहे। उन जे क़त्ल जे पोयां कहिड़ा मोरकात थी सघनि था। बांग्लादेश में अचानक जेको आहे हसीना वाजिद जी हुकूमत डिरेल थियण खां पोइ हालांकि मोहम्मद यूनिस जेको आहे अबूरी हुकूमत जो जेको आहे सेटअप संभालियो त आहे, लेकिन अॼु जी ताज़ा सूरत हाल मुताबिक़ उते बि अवामी लीग जे तरफ़ां जेको आहे मुज़ाहिरा शुरू थी विया आहिनि। ऐं अहिड़े हवाले सां ॾिठो वञे त हिते रीजन में कुझु नयूं शिफ्ट ॾिसण पियूं अचनि। उन में ख़ासि करके जेका चाइना कंटेनमेंट जी जेका USA पॉलिसी आहे ऐं उन खां पोइ USA में इलेक्शन्स खां पोइ जेका ट्रंप एडमिनिस्ट्रेशन अचण जा चांसिस तमामु वाज़िह थियनि पिया। हालांकि अञा डेमोक्रेटिक जेका उमेदवार आहे कैमला हैरिस, उन्हनि जो चांसिस सुठा आहिनि, लेकिन रोशन जेके चांस अचनि नज़र अचनि था उहे आहिनि ट्रंप एडमिनिस्ट्रेशन, ट्रंप जे विन जा चांस वधीक नज़र अचनि था। असां हिन सूरत हाल हिन प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। हिन प्रोग्राम ते डिस्कस करण लाइ असांखे हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे सीनियर तजकार ऐं साफ़ी शकील सुमरो साहब। शकील साहब, थैंक यू सो मच फॉर जॉइनिंग अस। इहो ॿुधायो त खिते में छा पियो थियणु वञे, ही जेके तकड़ियूं जेके रीजनल लेवल ते शिफ्ट्स अचनि पियूं, तव्हांखे छा थो लॻे त अमेरिका का नई गेम सिटे पियो या लॻे छा थो तव्हांखे? महिरबानी अली अब्बास। पाण नवंबर में अमेरिका जो जेके आहिनि सदारती चूंडूं थी रहियूं आहिनि, इन खां पहिरें पाण ॾिसूं, जीअं तव्हां पंहिंजे इंट्रो में ज़िक्र कयो त खिते जे अंदरि जेका सूरत हाल मिडल ईस्ट जे हवाले सां जेको ताज़ो हिकिड़ो वॾो वाक़ियो थियो, इस्माइल हानिया जी असैसिनेशन थी ऐं उन खां बाद में नओं जेको याहिया संवार नओं हमास जो जेको आहे सरबराह अची चुको आहे। उन खां बाद में बांग्लादेश जी जेका सूरत हाल आहे, बांग्लादेश जी सूरत हाल खां असां थोरो पोइ हिते वेंदासीं। तव्हांखे यादि हूंदो अरब स्प्रिंग जेका ट्यूनिस खां शुरू थी हुई ऐं पोइ 2011 में जेको शुरू थियो तो अरब जा जेके कंट्रीज़ हुई उन में उहा अरब स्प्रिंग जेका आहे असांखे ॾिसण में मिले थी। पर बांग्लादेश जी सूरत हाल मां सम्झां थो त डिफरेंट आहे। बांग्लादेश जी सूरत हाल जे अंदरि मुख़्तलिफ़ पासा आहिनि। हिकिड़ो त इंटरनेशनल कंस्पायरेसी खे रद्द नथो करे सघिजे, छाकाणि त बांग्लादेश जी जेका जियो पोलिटिकल सूरत हाल आहे, ताज़ो जेको हिन रीजन जे अंदरि जेको कॉन्फ्लिक्ट आहे चाइना ऐं अमेरिका जो, त उन में हसीना वाजिद जेको हुई उहो ॿिन्ही खे इंडिया ऐं चाइना खे बैलेंस करे हलाए रही हुई। त उन जे अंदरि डैम जा मामला हुया, ब्रिजिस जा मामला हुया। त उन हवाले सां शेख हसीना वाजिद जेको आहे उनजो चवणु आहे, जॾहिं हू रिज़ाइन ॾेई पहुती त उनजो चवणु हो त हिकिड़े गोरे हुन सां मुलाक़ात कई, को क्रिश्चन जेका आहे न उनजे स्टेट ठाहिण जे हवाले सां। त इहे मामला अञा ताईं क्लियर न थी सघिया आहिनि, पर अॻिते हली ज़ाहिर आहे त इहे मामला जेका आहिनि क्लियर थींदा। त उन में हिकिड़ो अंसर जेको आहे असांखे इंटरनेशनल कंस्पायरेसी जो मिले थो, ऐं ॿियो अंसर जेको आहे त उहो ख़ुदि शेख हसीना वाजिद जो जेको आहे मुज़ाहिरीन जेके उते प्रोटेस्ट थिया, प्रोसेशन थियो, उनमें तशद्दुद जो अंसर शामिलु करणु, उन सां पॉलिटिकल डायलॉग न करणु, डायनेस्टी पॉलिटिक्स जेको आहे उहो असांखे नज़र अचे थी। ऐं हिन खिते पूरे में ख़ुदि पाकिस्तान जे अंदरि डायनेस्टी पॉलिटिक्स या इंडिया जे अंदरि डायनेस्टी पॉलिटिक्स पाण खे ॾिसण में अचे थी पई। ऐं ख़ासि तौर ते ही जेको साउथ एशिया आहे उनमें तमामु घणो उन्हनि जो इन्फ्लुएंस रहियो आहे। त उन हवाले सां पॉलिटिकल डायलॉग न करण खां पोइ मामला जेके आहिनि उनजे हथ मां निकिरी विया। ख़ासि तौर ते अवामी लीग जी जेका ज़ेली तंज़ीम आहे, शागिर्द तंज़ीम, उन जेको हिकिड़ो तशद्दुद जो काउंटर तौर ते उनमें उन्हनि उनखे इस्तेमालु कयो वियो। त उनखां पोइ मामला जेके आहिनि उहे हथनि मां निकिरी विया। मां सम्झां थो त इंटरनेशनल कंस्पायरेसी भली हुजे, पर जेका उते सिटिंग गवर्नमेंट आहे उन सिटिंग गवर्नमेंट जी जेका उनजो इंटेलिजेंस नेटवर्क आहे या मासिस जे अंदरि जेको फील आहे उनखे ज़रूरु साम्हूं रखणु खपे। ऐं इहो तॾहिं थींदो आहे जॾहिं डायनेस्टी जेका पॉलिटिक्स थींदी आहे, 5 साल गुज़री विया, 53 साल गुज़री विया, उन खां पोइ जेको तव्हां वटि इक़्तिदार जे अंदरि आहे त इक़्तिदार जे अंदरि जेके माण्हू आहिनि उहे आम मासिस सां उनजो कनेक्शन कटिजी वञे थो। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल थिए थी पई त उनखां पोइ सूरत हाल ॾाढी ख़राबु थिए थी पई। मां चाहींदुसि मां हिते चाहींदुसि तव्हां हिकिड़ो बांग्लादेश ते रिसर्च रही आहे तव्हांजी, ऐं उन हवाले सां मां चाहींदुसि त तव्हांजो इनपुट छा आहे, सूरत हाल छा आहे, थोरो जेकॾहिं हिस्टोरिकल बैकग्राउंड खे बि वठिजे।
असल में छा आहे त बांग्लादेश जो जिन माण्हुनि लाइ हिन प्रोग्राम जे तवसुल सां हिकिड़ो ऐं चवणु चाहींदुसि त जिन माण्हुनि खे इहो लॻे थो त बांग्लादेश में को अचानक को वॾो पॉलिटिकल को अचानक आयो आहे उनखे इहो अर्ज़ु आहे त बांग्लादेश थ्रू आउट ई पॉलिटिकली डिस्टेबलाइज़ रहियो आहे। मतिलबु 4 साल 1971 16 दिसंबर खां पोइ जीअं जनवरी में मुजीब रहमान साहब अचनि था प्रेसिडेंसी जो हलफ़ खणनि था 15 अगस्त 1975 ते मर्डर थो थी वञे मुजीब रहमान जी फैमिली पूरी जो। मतिलबु फॉर्चुनेटली रिहाना ऐं शेख हसीना वाजिद लंडन में सर्वाइवर आहिनि उन्हनि जा। उन खां पोइ वरी शेख मुजीब रहमान जो जेको सक्सेसर आहे ज़ियाउर रहमान साहब उहो मिलिट्री जर्नल आहे। मतिलबु मिलिट्री जे ई हुनजे हुन कब्ज़े में रही आहे बांग्लादेश घणो करे ख़ालिदा ज़ियादी आहे बिल्कुलु। ऐं उन खां पोइ वरी उहो बि क़त्ल कयो थो वञे। ज़ियाउर रहमान साहब जो मई 1982 में क़त्ल थो थिए ऐं उन खां पोइ शेख हुसैन इरशाद जेको आहे उहो वरी मिलिट्री जनरल आहे। त इन मतिलबु इहो जिन माण्हुनि खे सरप्राइज़ लॻे थो त बांग्लादेश जेका आहे को अचानक माना डेमोक्रेटिकली रूल्ड हिकिड़ी माना नेशन हुई ऐं अचानक मिलिट्री हुनखे रूल कयो आहे, ईअं न आहे। बांग्लादेश आज़ादु थियण खां पोइ थ्रू आउट मुसलसिल जेको आहे उहो इकोनॉमिक ऐं पॉलिटिकल इंस्टेबिलिटी नज़र रहियो आहे। ऐं शकील मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 1991 में पहिरियों बाक़ाइदा इलेक्टेड पार्लियामेंटी सेटअप जुड़ियो आहे बांग्लादेश में। 1991 जे इलेक्शन खां पोइ जेका ख़ालिदा ज़िया जेका हुई उहा बांग्लादेश नेशनल पार्टी जेका सरबराह हुई उहा जमायत इस्लामी सां मिली करे उते गवर्नमेंट ठाहे थी। उन गवर्नमेंट में बि तक़रीबन इकोनॉमिक चैलेंजिस हुया उन टाइम ते बांग्लादेश में माना फ्रिक्वेंट जेके हुआ फ्लड्स आया उहे उनजे करे जेके वॾा माना फैमिन्स आया उन में फूड सिक्योरिटी जो इशू हुयो ॿिया इशूज़ हुया। उन फेल्योर गवर्नमेंट उहा फेल हुई। उनजे नज़र में जेका अवामी लीग जी जेका सियासत हुई उहा कामयाबु थी ऐं उन जेको आहे 1996 में शेख हसीना वाजिद जेको आहे पहिरियों दफ़ो पंहिंजी गवर्नमेंट जेको आहे संभाली आहे। अच्छा शेख हसीना वाजिद जीअं तव्हां ॿुधायो उन्हनि जूं शुरू खां वठी ग़लतियूं इहे रहियूं आहिनि त she was totally in kind of the mindset to get the revenge. मतलब she couldn't get मतलब out of this revenge mindset. माना तव्हां ॾिसो हूअ अचे थी 1996 में 1997 में जेको आहे उहा जेको आहे उहा इहो जेको आहे कोटा सिस्टम जेको आहे उहो आणे थी। उहो कोटा सिस्टम जो सेकंड वर्जन चिल्ड्रन एक्ट माना सेकंड जनरेशन कोटा सिस्टम आहे जंहिंजे ख़िलाफ़ ही हले थो। उन कोटा सिस्टम खां अलावा जेको हुनजो ॿियो ब्लंडर आहे जो मूं तव्हांखे ॿुधायो रिवेंज माइंड सेट आहे जेको शेख हसीना वाजिद जो उहो आहे बदिले वठण जी जेका हुन में आहे। जमायत इस्लामी खां वठी करे उहे जेका पुराणी अलशम्स एंड बदर जा जेके माण्हू हुया उते रज़ाकार सोकाल्ड उन्हनि जे ख़िलाफ़ हिन जुडिशरी सिस्टम में जेका वञी करे केस खोलणु शुरू करे छॾिया। हालांकि थियणु ईअं घुरिजे हा त हुन जंहिं नैरेटिव ते आई हुई बांग्लादेश 1996 में त इकोनॉमिक स्टेबिलिटी आणींदी ऐं इकोनॉमिक इम्प्रूवमेंट्स आणींदी ऐं पॉलिटिकल स्टेबिलिटी हुन इहो कमु न कयो 1996 में। 1997 में उहो एक्ट आणे थी चिल्ड्रन एक्ट उहा 2001 ताईं गवर्नमेंट जेका हले थी ऐं 2001 खां पोइ वरी जेका ख़ालिदा ज़िया उन्हनि इंतकामी कार्रवाइनि जे आग जे करे या जेको जमायत इस्लामी जो उहो जेको हुनजो जेको विक्टिमाइज़ेशन वारो वोट आहे उहो जमायत इस्लामी वरी वठी थी अचे। वरी ॿीहर जेका जमायत इस्लामी 2001 में जेको आहे उहो BNP सां मिली करे गवर्नमेंट ठाहे थी। हाणे हिन में जेको आहे वरी जमायत इस्लामी हुजण जे करे उहो जेको इंतकामी कार्रवाइनि जो सिलसिलो आहे वरी जमायत इस्लामी अवामी लीग जे ख़िलाफ़ जेको आहे उहो बढ़े थी। हाणे तव्हांजी बहस मां ॿ शयूं जेके आहिनि असां पाण डिस्कस करे वठूं त हिकिड़ो जेको आहे उहो नेशनलिज़म जो कार्ड छाकाणि त बांग्लादेश जो जेको बानी आहे पाकिस्तान मोहम्मद अली जना कायद अज़म मोहम्मद अली जना उन जी जेका स्पीच हुई हुते त उर्दू खे नेशनल लैंग्वेज जो स्टेटस ॾिनो वञे उन ते बंगालियुनि तमामु घणो रिएक्ट कयो। मां सम्झो 48 जी ॻाल्हि आहे 1948 जी ॻाल्हि आहे जॾहिं बंगाल में वियो हो त उन ते हुननि रिएक्ट कयो। पोइ उहो लिंग्विस्टिक ॿोली जी बुनियाद ते अॻिते हली उहा स्ट्रगल शुरू थिए थी पई मुफ्ती बानी जी तहरीक अचे थी पई ऐं उन में अॻिते हली उनखे रिप्लेस करे थो शेख मुजीबुर रहमान अवामी लीग जे तरफ़ां 6 नुक़्तनि जो मामिलो अचे थो। 71 में जेको आहे विरहाङो थिए थो मुल्क जो नओं मुल्क बांग्लादेश वजूद में अचे थो पियो। 75 में वरी शेख मुजीबुर रहमान जी असासिनेशन थिए थी पई। हाणे हीउ जेको नेशनलिज़म जो कार्ड आहे वरी उहो शेख मुजीबुर रहमान जी धीउ हसीना वाजिद उहा खणी अचे थी पई नेशनलिज़म जे कार्ड खे ऐं नेशनलिज़म सां गॾोगॾु
डायनेस्टी पॉलिटिक्स जॾहिं एंटर थिए थी पिया। हाणे डायनेस्टी पॉलिटिक्स, नेशनलिज्म ऐं रिलीजियस जेके पॉकेट्स ख़ासि करे religious। हाणे इन टिनी जे अंदरि हिकिड़ो इमोशंस आहे। हाणे इमोशंस जे ग्राउंड ते तव्हां कंहिं मुल्क जी इकोनॉमिकल सिचुएशन खे तब्दील नथा करे सघो। बिल्कुलु। इमोशंस खे सदाई तव्हां ॾिठो आहे त उहो कंहिं न कंहिं उनखे यूज़ कयो आहे। हिते बि असां ॾिसूं था जेको वेस्टर्न पावर आहिनि, जेको स्कीम अचे थी पई, उहे इमोशंस खे यूज़ कनि था। हीउ जेको हिंदुस्तान जे अंदरि गॾियल हिंदुस्तान जो विरहाङो थियो, उनमें बि असां ॾिसूं था त स्कीम असांखे इन्वॉल्व नज़र अचे थी पई वेस्टर्न वर्ल्ड जी। ऐं अॻिते हली जॾहिं ॾिसूं था त बांग्लादेश जी अॼु जी सूरत हाल, उनमें बि असांखे इंटरनेशनल कंस्पायरेसी नज़र अचे थी। मां सम्झां थो त शेख हसीना जेकॾहिं उन डायनेस्टी पॉलिटिक्स मां ॿाहिरि निकिरी अचे हा, उन नेशनलिज़म मां ॿाहिरि निकिरी अचे हा, ऐं इकोनॉमिकल ग्राउंड ते जेको लास्ट में हुन कयो आहे ऐं उनजा उनखे नतीजा बि मिलिया आहिनि। गवर्नमेंट्स जेको सेक्टर आहे उहो तमामु सॼो जेको कपिड़ो आहे गारमेंट्स पूरी दुनिया जे अंदरि वञी रहियो हो। जेके ओलह जा मुल्क आहे उते बि उनजी तमामु घणी हुई, पर छाकाणि त उहो डायनेस्टी पॉलिटिक्स जे अंदरि ऐं उनजो काउंटर पोइ छा थियो, काउंटर में केरु इस्तेमालु थिए थो पियो, उनमें रिलीजियस पॉकेट निकिरी अचनि था, उहो बि इमोशंस जी बुनियाद ते। यानी सॼी जेका स्टूडेंट्स पॉलिटिक्स आहे, मोमेंटम आहे, उन मोमेंटम में फ़ाइदो केरु खणे थो, जमायत इस्लामी जे थ्रू केरु करे थो, उहो साॻियो वरी वेस्टर्न वर्ल्ड, उहो पोइ अमेरिका जो नालो खणूं, को ॿियो मुल्क आहे, केर बि आहे, उहो इन इमोशंस खे इस्तेमालु करे थो। ऐं नतीजे में असां ॾिसूं था जॾहिं माण्हू निकिरनि था, उन्हनि जो जेको लिविंग स्टैंडर्ड आहे असां उहो ॾिसी सघूं था त उहो केतिरो पुठिते पियल आहे जेकॾहिं ओलह जे मुल्कनि खां इकोनॉमिकल तमामु घणो। हाणे हीअ जेका पॉवर्टी जा पॉकेट्स आहिनि उहे बि असां ॾिसूं था इस्तेमालु थियनि था पिया। अफ़गानिस्तान जी सॼी पॉवर्टी जिते आहे उन पॉवर्टी मां माण्हू खणनि था, बुख मां, बेरोज़गारी मां, उन्हनि मां उते खणनि था पिया। त मेन जेका शइ आहे त असांखे नेशनलिज़म ठीकु आहे हिकिड़े मुल्क जे लाइ शुरू में लिंग्विस्टिक उहो इमोशंस थियनि था पिया, अॻिते हली तव्हां उनखे खणी अचो था लाॻीतो डायनेस्टी पॉलिटिक्स जे अंदरि, पोइ वरी तव्हां डायलॉग बि पॉलिटिकल नथा कयो त उनजो मां सम्झां थो नतीजो ईअं ई निकिरे थो। शकील साहब, मुंहिंजी तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई, जीअं रशिया जॾहिं USSR जॾहिं टुटो हुयो उन 90s में, त उते दुनिया में हिकु नई जेको आहे थ्योरी हिकिड़ी साम्हूं आई शकील साहब। उन में इहो हुयो त तव्हां स्ट्रेटेजिकली मतिलबु हथियारनि जे हिसाब सां केतिरा मज़बूत छो न हुजो, पर इकोनॉमी तव्हां वटि जेकॾहिं वेहिजी थी वञे त तव्हां मुल्क नथा हलाए सघो। बांग्लादेश जे टुटण खां पोइ तव्हां हिकिड़ी ॿी शइ साम्हूं आई आहे त इकोनॉमिकली तव्हां केतिरा बि स्टेबल हुजो, पर जेकॾहिं तव्हां पॉलिटिकल डिस्कोर्स या पॉलिटिकल डायलॉग या पॉलिटिकल सस्टेनेबिलिटी नथा मेंटेन कयो त तव्हांजी इकोनॉमी कमु नथी अची सघे। हीअ जेका तव्हां ॻाल्हि कई न त शेख हसीना वाजिद शुरू खां वठी करे 1996 में आई त 1997 में हुन इहो माना हू उन नेशन खे हिकिड़ो नेशनलिज़म त खणी आई, पर उनखे उन पॉलिटिकल सेटअप तहत या सभिनी खे ऑन करण में उहो जेको रिवेंज वारो जेको फैक्टर आहे उन मां वॾी वॾी रुकावट थिए थो पई। हाणे उहो सॼो असां दुनिया जूं मुख़्तलिफ़ नेशन्स आहिनि उनखे मुख़्तलिफ़ चैलेंज ईंदा रहिया आहिनि। इनक्लूसिवनेस जेका सोच आहे, थॉट आहे, ऐं उन थॉट मां जेको इंस्टीट्यूशन बिल्डिंग या इंस्टीट्यूशन जेके ठहनि था पिया, उन मां तव्हांजा इकोनॉमिकल जेके आहिनि तव्हां गोल अचीव करे सघो था। जेकॾहिं तव्हां डायनेस्टी पॉलिटिक्स में आयो, रिवेंज जी पॉलिटिक्स कयो था, पॉलिटिकल डिस्क्रिमिनेशन थिए थी पई, त पोइ उन में उहो गोल तव्हांजो अचीव नथो थिए। इहो बांग्लादेश जे मिसाल ॾेई सघो था। बिल्कुलु इंटरनेशनल में कंस्पायरेसी आहे जंहिंजो हुन ज़िक्र बि कयो आहे, मुख़्तलिफ़ तज़िये निगार कनि था पिया, पर हाणे उहो इंटरनेशनल कनेक्शन जॾहिं उनमें ग्राउंड ते उन्हनि खे अहिड़ी सिचुएशन मिले थी, उन सिचुएशन खे उहे इस्तेमालु कनि था न। उहो रिलीजियस पॉकेट्स, नेशनलिज़म में जेकॾहिं एक्सट्रीमिज़म अची वञे थो पियो त उहो नेशनलिज़म ख़ुदि जेको आहे उहो उन इमोशंस में उहो ख़ुदि हिकिड़ो मज़हब रिलीजियस कल्ट बणी वञे थो। हिते मिसाल पाण इमरान ख़ान वारो जेको PTI जो बानी चेयरमैन आहे उनजो बि ॾेई सघूं था, त उन बि हिकिड़े कल्ट खे प्रोमोट कयो। हाणे जॾहिं कल्ट प्रोमोट थींदो आहे त उहो कल्ट सम्झी छॾियो त उन कल्ट खे किथे न किथे को ॿियो माण्हू इस्तेमालु कंदो, को ॿियो मुल्क इस्तेमालु करे सघे थो। त उहो कल्ट तव्हांजे इकोनॉमिकल जेके आहे मामला आहिनि उन मामलनि खे उहो हल करण में उनजो को नथो थिए ऐं उनखे मिसयूज़ थिए थो पियो। पाण मिडल ईस्ट जी सूरत हाल ते अचूं हमास जे हवाले सां, हमास जे हवाले सां इहो फ़लस्तीन जो जेको इज़राइल जो इशू आहे, को इहो 1936 खां वठी मां सम्झां थो त उन में आयो जॾहिं इज़राइल उते आया ऐं उते जेके यहूदी हुया, ज्यूज़, ख़ुदि उहे फ़लस्तीनी बि हुया, उते रहनि पिया। 36 खां पोइ ॾिसूं था त इहो 2-3 सालनि ते उते मसइलो कॉन्फ्लिक्ट हलियो, पोइ वरी
जेका आहे सेकंड वर्ल्ड वार शुरू थी वञे थी पई। सेकंड वर्ल्ड वार खां पोइ इहो डिस्कस थिए थो पियो त हिकिड़ी स्टेट ठाहिजे। ब्रिटेन हुयो, अॻिते हली वरी पोइ हुनमें अमेरिकन पावर आयो, त उन वक़्तु पोइ हुनखे अॻिते हली ओस्लो जेको एकॉर्ड थिए थो पियो, उन ओस्लो एकॉर्ड खे काउंटर करण जे लाइ जेको पीएलओ खे काउंटर करण जे लाइ असां ॾिसूं था त हमास खे उते स्पेस ॾिनो हुयो, ऐं हमास खे जेको आहे उहो तव्हां शुरू में ॾिसंदव त उन हमास खे इज़राइल सपोर्ट कयो आहे। बिल्कुलु हा। हिन वक़्तु खणी सूरत का ॿी हुजे उते, उनमें को ॿियूं पावर्स बि इन्वॉल्व थी मुमकिन थी विया हुजनि, पर उन वक़्तु हुनखे काउंटर करणु वियो। हाणे इते बि उहो इमोशन्स वारो जेको आहे उहो असांखे नज़र अचे थो पियो। हिकिड़ी जेका मां सम्झां थो सही आहे त उहा हुनजी सरज़मीन आहे, उहा सरज़मीन हुनखे मिलणु खपे। ऐं वन स्टेट जो एडवर्ड्स सईद जो जेको आहे उहो वॾो दानिश्वर हुयो, महमूद दरवेश इहे शाइर बि हुया, फ़लस्तीन जा दानिश्वर हुया, उहा वन स्टेट जेका आहे उनजी सपोर्ट में हुया। ऐं उन खां बाद में टू स्टेट जो जेको कॉन्सेप्ट आयो, उहो टू स्टेट जो कॉन्सेप्ट उहो ओस्लो एकॉर्ड में जेको आहे उहो साम्हूं आयो। ऐं उन खां बाद ओस्लो एकॉर्ड 1991 में थियो, 93 में क्लिंटन मां सम्झां थो प्रेसिडेंट हुयो, क्लिंटन जे दौर में। ऐं उन में असां ॾिसूं था त अमेरिकन जेको आहे उहो इसराइल खे सपोर्ट कनि था पिया। ज़ाहिर आहे त हुनजो टेक्नोलॉजिकल हिते वार आहे। ऐं मिडिल ईस्ट जे अंदरि जेको मां ख़ासि तौर ते मुस्लिम वर्ल्ड जे हवाले सां चवंदोमांसि, मुस्लिम वर्ल्ड जे हवाले सां ठीकु आहे, असां अब्बासिन जो दौरु ॾिसूं था, पोइ ऑटोमन एम्पायर ॾिसूं था पिया। हीउ जेको टेक्नोलॉजिकल जेको पासो आहे दुनिया जो, उनखे जेसिताईं असां उनखे डिस्कस में न आणींदासीं, उन में जेकॾहिं असां अॻिते नथा वञूं त पोइ कहिड़ी बि जंग हुजे उहा असां जंग इमोशन्स जी बुनियाद ते हाणे नथी कढी सघूं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस तव्हां बहितर ॻाल्हाए सघो था त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां हीउ जेको टेक्नोलॉजिकल वॉर आहे उन ते युवान हरारे खे बि तव्हां कोट करे सघो था। सर असल में छा आहे त ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त दुनिया में मुख़्तलिफ़ दौर रहिया आहिनि। ईअं ई जीअं इन्वेडर्स जो दौरु आहे, क्लासिकल टाइम आहे, 13वीं सदी खां पोइ जीअं मंगोल्स अचनि था, हर शइ जेका आहे दुनिया में शकील साहब उन हिकु शइ फतह कयो आहे दुनिया खे, उहा इनोवेशन। उहा चाहे तव्हां जंग में आदि हुजे, तव्हां टेक्नोलॉजिकल इनोवेशन जीअं इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आयो, या उन खां पोइ इंडस्ट्रियल रिवोल्यूशन खां पोइ जेको मॉडर्न टाइम्स में AI रिवोल्यूशन आहे। ऐं अॻे हमेशह चवंदो आहे त इंडस्ट्रियल रिवोल्यूशन में जेके नेशन्स जेके आहिनि उहे अगरि पोइते रहिजी वियूं आहिनि त उन लाइ हीउ वरी हिकिड़ो ॿियो मौक़ो आहे AI रिवोल्यूशन वारो, त उहे पंहिंजे पाण खे हिन AI रिवोल्यूशन सां गॾु अलाइन कनि ऐं उहे पंहिंजी थॉट ऐं पंहिंजी सॼी जेका उन्हनि जी जेका पॉलिटिकल खां वठी करे या इवन सोशल जेको उन्हनि जो स्ट्रक्चर आहे उनखे हिन टेक्नोलॉजिकल रिवोल्यूशन सां अलाइन कनि। ऐं जीअं तव्हां ॿुधायो त इंफोटेक वारो जेको ज़मानो आहे उहो अहिड़ो हिकिड़ो इंफोटेक वारो अहिड़ो रिवोल्यूशन आहे जेको AI रिवोल्यूशन आहे, उन में तव्हांजो जेको हीउ 300 खां 400 सालनि जो गैप आहे इंडस्ट्रियल रिवोल्यूशन आहे उहो तव्हांजो ख़तमु थी सघे थो। ऐं उन लाइ इहो ज़रूरी आहे, जीअं तव्हां मुस्लमान जी ॻाल्हि कई आहे, जेके बि नेशनलिज़म में यकीन रखंदड़ जेके बि ग्रुप्स आहिनि दुनिया में या जेके बि क़ौमूं आहिनि, एथनिक ग्रुप्स आहिनि, उन्हनि खे बि इहो घुरिजे त अगरि तव्हां वाक़ई में डोमिनेंसी चाहियो था कंहिं सर्टन एथनिक ग्रुप जी या सर्टन हिकु मज़हबी ग्रुप जी, उन लाइ इहो ज़रूरी थी पवंदो त तव्हां हिन AI रिवोल्यूशन में जेको आहे उहो पेर पायो, उनखे पाण सां अलाइन कयो ऐं पंहिंजी जेका यूथ आहे उन तरफ़ इंक्लाइन कयो। ऐं साइंटिफिक थॉट बिल्डिंग शकील साहब इज़ एवरीथिंग। उन में तव्हांजी साइंटिफिक थॉट बिल्डिंग जो ॿियो नालो आहे रियलिस्टिक रहो। दुनिया जे बदिलजंदड़ सूरत हाल जे मुताबिक़ सां तव्हां पंहिंजी एजुकेशन बदिलायो, तव्हां पंहिंजे सोचण जो ढंग बदिलायो, तव्हां पंहिंजे रहण जो ढंग बदिलायो, तव्हां पंहिंजी ॿारनि जी कैरियर काउंसलिंग जेका आहे उहा हींअर जेका दुनिया हर हफ़्ते सां नई का टेक्नोलॉजी आणे थी AI रिवोल्यूशन में, AI जे जेको आहे नई इन्वेंशन जे मद्देनज़र में, ही जेके बि मूंखे नाज़रीन ॿुधंदा उनखे ॿुधाइण हलंदा, तव्हां पंहिंजे ॿारनि जी जेका बि काउंसलिंग कयो इन नज़र सां कयो त असांजो ॿारु जेको आहे उहो 10 साल हिन AI वारी दुनिया में किथे बीठो हूंदो। जेका बि हुनखे फील्ड ॾियो था, जेका बि हुनखे फील्ड चूज़ करायो था, वट एवर द मेडिसिन, वट एवर द IT, वट एवर काइंड ऑफ जर्नल कंप्यूटर साइंसिस, या जेका हींअर जेका इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी जेके इवन मर्जर थियो आहे जंहिंमें असां इंफोटेक चऊं था, उन में तव्हां ॿार खे 10 सालनि खां पोइ किथे ॾिसो था, त उन 10 सालनि खां पोइ वारे शइ खे नज़र में रखी करे तव्हांखे
जेको आहे उन में पेर पाइणो आहे। ही शुरुआत आहे, ईअं कोन्हे त ही को मतिलबु मिड आहे। ही 2030 खां पोइ या 2040 खां पोइ इन्फोटेक वारो जेको AI रिवोल्यूशन वारो जेको ज़मानो हूंदो पंहिंजे पीक ते हूंदो। हिन करे चवंदो त तव्हां बिल्कुलु बिल्कुलु तव्हां माना सही ॻाल्हि कयो त टेक्नोलॉजिकल जेके रेवोल्यूशन आया आहिनि हींअर त असां नैनो टेक्नोलॉजी AI में उन फेज़ में हलूं था पिया। त इंडस्ट्रियल जेको रेवोल्यूशन आयो, इंडस्ट्रियल रेवोल्यूशन बि बेस हुयो जेके साइंटिफिक जेके थॉट्स आया उन वक्त में रेनेसांस थियो, यूरोप डार्क एज में थियो, रोमन एम्पायर जो जॾहिं उहो डिक्लाइन थिए थो, फॉल डाउन थिए थो पियो त यूरोप सॼो डार्क एजिस में लहे पोइ रिनाइसेंस असां ॾिसूं था पिया, हुतां रिफॉर्मेशन जी तहरीक निकिरे थी पई, इंडस्ट्रियलाइजेशन थिए थी पई। इंडस्ट्रियलाइजेशन में ही जेको जमहूरियत जो मॉडल आहे बेसिकली आहे शहर इंडस्ट्रियल मॉडल, इंडस्ट्रियल वर्ल्ड जो आहे। ही नेशनलिज्म जेको जदीद नेशनलिज्म आहे इहो बि इंडस्ट्रियल एज जो प्रोडक्ट आहे। उनमें साइंटिफिक इनोवेशंस थियूं। बिल्कुल ठीकु आहे। तव्हांखे हेनरी फोर्ड जो नालो यादि हूंदो, इहो फोर्ड आयो तॾहिं कंपनी आई, या हिन खां पहिरियों असां स्टीम इंजन, इलेक्ट्रिसिटी, कंप्यूटर, नैनो टेक्नोलॉजी, त इहे इनोवेशंस हुयूं न। ही असल में छा थो थिए, यूरोप में साइंटिफिक थॉट, माण्हू रियलिस्टिक सोचण जो आगाज़ था कनि। जॾहिं प्रिंट मशीन अचे थी 1913 सदीअ में इटली में पहिरियों दफ़ो प्रिंट मशीन इन्वेंट थिए थी। हुननि वटि बाइबल, हुन वटि हर किताब जेको आहे, हुन वटि हर जेके बि स्क्रिप्ट्स आहिनि उहे हथनि में हुन वटि पुॼनि था त उहे पढ़णु शुरू था कनि। पढ़ण खां पोइ उहे सोचणु शुरू था कनि। जेके उहो सोचण जे अमल में जॾहिं हू 500 साल ताईं हू उन सोचण जे अमल मां गुज़रंदा ऐं वेड़ जे अमल में गुज़रंदा। पहिरियों जेको रिवोल्यूशन शुरू थो थिए एम्स्टरडैम खां, जेके मुज़ाहिरा शुरू थियनि था, अॻे हली करे फ्रेंच रिवोल्यूशन, उन खां पोइ जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदो अमेरिकन पूरो हिकिड़ो रिवोल्यूशन दौर आहे। माना ईअं आहिस्ते आहिस्ते उन खां पोइ हिन विच में इंडस्ट्रियल रिवोल्यूशन माना इन्वेंशन जो ज़मानो अचे थो। उहा जेका थॉट, उहा जेका साइंस जेका प्रोड्यूस थी रेनेसांस खां पोइ उन शक्ल ॾिनी इंडस्ट्रियल समाज खे। सरमाएदार निज़ाम शकिल जीअं जुड़ियो त उन में पावर कीअं संभालजे, जीअं तव्हां ॿुधायो नेशन स्टेट जो मॉडल आयो, पॉलिटिक्स जो, इकोनॉमी कीअं हुजणु घुरिजे, उन मां कैपिटलिज़म निकिता ऐं कम्युनिज़म निकिता। अहिड़े तरीक़े सां उहो निज़ाम जेको आहे कीअं रहणु करणु, ह्यूमनिज़म, इहे जेके सभु इज़म जेके थ्योरीज़ आहिनि ह्यूमन राइट्स जूं, इहे सभु उन खां पोइ जुड़नि थियूं जॾहिं हिकिड़ो सरमाएदार निज़ाम, अर्बन ऐं शहरी निज़ाम जेको आहे इंडस्ट्रियल रेवोल्यूशन जे नतीजे में अचे थो। बिल्कुलु उन में मां सम्झां थो कैपिटलिस्ट वर्ल्ड में जेको आहे इंडस्ट्रियल एज में हिकिड़ो केरोसिन हूंदो हो, जेको उहो केरोसिन खे पहिरियों दफ़ो जॾहिं सनतुनि में इस्तेमालु कयो वियो त उन खां पोइ हुते कंपनियूं ठहणु शुरू थी। हिकिड़ी कंपनी ठही, उहा कंपनी जो जेको ओनर हो उन कोशिशि कई त जेका ॿी का चेंज अचे थी, इनोवेशन्स अचे थी, उते बि हू डोमिनेंट रहे। त उन कंपनीज़ मां उहो कारपोरेशन्स जेको आहे उनखे स्पेस मिलियो ऐं उहो कारपोरेशन्स जो एतिरो इन्फ्लुएंस हुयो पॉलिटिक्स जे अंदरि, हुकूमतुनि जे अंदरि, उहो हुकूमतूं जेके आहिनि तब्दील कराए छॾींदा आहे। ऐं स्टिल अॼु ॾींहं ताईं अमेरिका जे अंदरि, अमेरिका वर्ल्ड जी पाण ॻाल्हि कयूं था, पर उते कारपोरेशन्स जो वॾो जेको आहे इन्फ्लुएंस आहे। ज्यूस जेका लॉबी आहे उहो पाण गज़ा जी सूरत हाल, फ़लस्तीन जी सूरत हाल में उहे उते उन्हनि जा हिकिड़ा इंट्रस्ट थियनि था पिया। उहो पोइ जेको नेशनलिज़म जो पॉकेट आहे उहो बि उते मिसयूज़ थिए थो। मिस्र जो मां सम्झां थो त जमाल अब्दुल नासिर जो मिसाल आहे, उहो नेशनलिज़म खणी आया। अॻिते हली नेशनलिज़म खां पोइ उहो बि हिकिड़े डिक्टेटर जी उन फेज़ में जॾहिं दाख़िल थियो त पोइ उनजे ख़िलाफ़ उते मुज़ाहिरा थियणु शुरू थिया। त माना हिकिड़ो पॉज़िटिव खां उन सॼी जर्नी जेका आहे उहा जॾहिं नेगेटिव फेज़ में दाख़िल थिए थी पई तॾहिं प्रॉब्लम थिए थो। पोइ उतां वरी काउंटर में रिलीजियस पॉकेट उभरनि था पिया। ऐं तव्हांजी ॻाल्हि खे समराइज़ कयां, असांजे हिन प्रोग्राम जो टॉपिक इहो आहे त तव्हां कंहिं बि हवाले सां जेको बि थॉट आहे, उहो चाहे नेशनलिज़म हुजे, चाहे रिलीजियस हुजे, या उहो जेसिताईं रैशनल तेसि ताईं रहे थो, जेसि ताईं उहो ख़ाली इमोशन्स खां परे आहे ऐं रियलिस्टिक अप्रोच ते आहे। थॉट, कहिड़ी बि सोच, उहा अगरि इरेशनल पासे हली थी वञे, उन मां रैशनल जो जेको सिस्टम आहे उहो ख़तमु थी थो वञे, त पोइ उहो इमोशन्स ते वञी बीहे थो, अनरियलिस्टिक थी वञे, ऐं उहो कंहिं बि क़ौम जे लाइ, कंहिं बि अवामी क़ुवत जे लाइ उहो नुक़सानकार थिए थो। जीअं तव्हां जेका शकिल था बांग्लादेश बांग्लादेश पाण डिस्कस कंदा रहिया आहियूं, अमेरिका जो मिसाल आहे। अमेरिकन जे अंदरि नॉर्थ ऐं साउथ ते, साउथ में हिकिड़ी एग्रेरियन सोसाइटी, स्लेवरी हूंदी, इब्राहिम लिंकन आयो, नॉर्थ जो हुयो इब्राहिम, ऐं हुन स्लेवरी जे लाइ त पोइ उते रेज़िस्टेंस आई साउथ मां। अॻिते हली उनखे स्लेवरी मां उन जॾहिं उते लॉज़ आया त उनमें कढियऊं। त हाणे हुनजो छा हो बेस एग्रेरियन, अञा हू जेको सनत हू हुयो उते
नॉर्थ जेको हुयो तमामु घणो हुते शहर हुया ऐं उते रूल हुयो, उते सनतूं हुयूं, उन्हनि जी सोच जेका आहे थोरी एडवांस ही हुनखे एक्सेप्ट न करे पियो, पर जेके अॻिते हली जेके एडवांस सोसाइटी आहिनि उनखे त ओन करिणो पए थो पियो न, त उन में ॿिया वरी डोमिनेंट फैक्टर अची वञनि था पिया, उनखे वरी मिसयूज़ कनि था पिया। हाणे उहो मिसयूज़ छा आहे त उन्हनि खे हमेशह कैपिटलिस्ट चाहींदो आहे त उनखे हार्म माल जी मार्केट खपे, उहो उनजी मार्केट ते नज़र हूंदी आहे, जेका मॉडल रॉ मटेरियल ते नज़र हूंदी आहे। हीउ जेको हिते कॉटन थिए पई उहो ब्रिटेन खे रॉ मार्केट किथां मिली, गॾियल जेको हिंदुस्तान सभु का उहो साॻियो ई जेको क्रॉप आहे कॉटन जो क्रॉप जेको खणी वञे पियो, ठीकु आहे, वापसि में वरी असांखे सेल करे पियो सॼो हुनमें, त हुनखे उहा मार्केट ऐं उनखे कैप्चर कयो, हिते सॼो कैप्चर कयो ऐं उतां पॉलिटिकल उन वक़्त जी लीडरशिप जेका आहे उनमें एतिरो विज़डम खणी न हुयो ऐं उहे अॻिते हली जेको आहे किथे असांजी पॉलिटिकल लीडरशिप जेका आहे उहा इस्तेमाल में थी, पर असांखे इनखे सम्झणो पवंदो त हंटिंग सोसाइटी जा पंहिंजा हिकिड़ा नॉर्म्स थियनि था पिया, उन खां बाद एग्रेरियन सोसाइटी जा पंहिंजा नॉर्म्स थियनि था, उनजी पंहिंजी लीडरशिप थिए थी, इंडस्ट्रियल एज अचे थी पई, साइंटिफिक जेको आहे इनोवेशन्स अचनि थियूं। हाणे AI जेको आहे AI खे असांखे सम्झणो पवंदो, जेकॾहिं AI खे असां न सम्झंदासूं ऐं तव्हां ज़बरदस्त ॻाल्हि कई जेका आहे असांखे पंहिंजे ॿारनि खे काउंसल जेका आहे कैरियर काउंसलिंग जे ज़रिए सम्झाइणो पवंदो, उहो नथा सम्झी सघूं मार्केट में ज़रूरत कहिड़ी आहे। ही इलाही खोड़ सारा जेके मीडियम आहिनि उहे मीडियम में माण्हू जेके आहे ख़ुदि यूट्यूब जे अंदरि या ॿिया जेके आहिनि सोशल मीडिया जा, उनमें तमामु नौजवान जेके आहिनि उहे सुठी अर्निंग कनि था पिया। असांखे उहो सेखारिणो पवंदो मार्केट जे अंदरि कहिड़ी शइ जी डिमांड आहे। अॼु बि जेकॾहिं असां उहो पुराणो मुद्दे ख़ारिज जे सिलेबस खणी पढ़ंदासूं, उनमें खणी MA करे वरिती कंहिं ॿी में, त उनजी मार्केट में खपत न हूंदी त असांजो जेका बि एजुकेशन आहे उहा ज़ाया थी वेंदी। इहो त वर्ड जेको जिथे किथे यूज़ थींदो आहे उहो आहे रिलेवेंस। रिलेवेंस अहिड़ो वर्ड आहे जेको तव्हांखे पंहिंजे शख़्सी सलाहियतुनि खां वठी करे कैरियर खे कंहिंमें बि यूज़ करणु खपे। द रिलेवेंस, हाउ मच यू आर रिलेवेंट इन द सोसाइटी, हाउ मच यूर स्किल्स आर रिलेवेंट इन द सोसाइटी, तेसीं ताईं तव्हां वैल्यूएबल मतिलबु वैल्यूड थींदो, तव्हां कैरियर हंटिंग में अॻिते वेंदो। अगरि तव्हांजी जीअं शकील साहिबु ॻाल्हि कई एजुकेशन रिलेवेंट न आहे मार्केट सां, त तव्हां भली केॾा बि खणी आलिम हुजो, पढ़ियल लिखियल हुजो, केतिरी बि लेवल ताईं तव्हां ॼाण हुजे, उहा ॼाण अगरि मार्केट सां रिलेवेंट न आहे त मां चाहींदुसि तव्हां थोरो तव्हां पाकिस्तान जी पॉलिटिक्स ते बि ॻाल्हायो, उतां जी जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उन यूनिवर्सिटीज़ में कहिड़ी तालीम आहे, छा रिलेवेंट आहे इंटरनेशनल मार्केट सां, या जेको पॉलिटिकल असांजो थॉट्स आहे, पॉलिटिकल लीडरशिप आहे, उहा रिलेवेंट उन केतिरी रिलेवेंस आहे तव्हां पहिरीं ॻाल्हि इहा त असांजी एजुकेशन या एकेडमिक इदारा जेके आहिनि उहो उन्हनि में जे तव्हां रिलेवेंस फैक्टर ॻाल्हि कई त दे आर टोटली इररिलेवेंट इन सेंस ऑफ थ्योरी एंड इररिलेवेंट इन सेंस ऑफ रिसर्च। असांजी रिसर्च जेका आहे उन HEC जी पॉलिसीज़ जे मुताबिक़ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माना पेपर पब्लिश करण ताईं आहे। उहो पेपर तव्हांजे अंडर जेके HEC जेके पब्लिशर जेके आहिनि या जेके उहे रिसर्च पब्लिकेशन ग्रुप्स आहिनि उन्हनि ताईं उन्हनि जो को बि इवन इम्पैक्ट फैक्टर बि कोन्हे। हिन खां अलावा तव्हांजी रिसर्च जेका तव्हां रिसर्च हींअर तक़रीबन ॿुधूं था त हींअर जेके आहिनि तव्हांजा 7000 पब्लिकेशन जेके आहिनि उहे माना उहो थियल आहिनि, रिजेक्ट थियल आहिनि तव्हांजे इंटरनेशनल पब्लिकेशन एजेंसीज़ जी तरफ़ां। त नाज़रीन, इन सां गॾु हिन प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो ऐं असांजे डिस्कशन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मक़सदु इहो हो त तव्हां जेको बि सोचो था, जेको बि ॻाल्हायो था, उहो रैशनल हुजणु घुरिजे, उहो रिलेवेंट हुजणु घुरिजे ऐं उहो उन मार्केट डिमांड खां वठी करे तव्हांजे उन साइंटिफिक थ्योरीज़ जे मुताबिक़ सां हम आहंग थियणु हुजणु घुरिजे। शकील साहब, थैंक यू सो मच फॉर द टाइम। ऐं नाज़रीन, सां गॾु हिन वक़्त जो प्रोग्राम जो टाइम थियो पूरो। नए हफ़्ते कंहिं नए टॉपिक सां मिलंदासीं, तेसिताईं इजाज़त, अल्लाह भाई।